सेज हयाती। खुदा बख्श बाबा जे कार बची रजा पुट जड़ी शय हुई। हाय हाय अल्लाह ताला तोखे सब्र दीदो। जमाल जी उम्र वञण जड़ी नहीं। हाँ चाचा, ही दुनिया मंझंदे जो माग आ, सब कंहिंखे ओॾां हलणो आ। चाचा खुदा बख्श अल्लाह सब्र दींदी। बस जमाल जो दाणो पानी एतिरो ई लिखियल हुयो। तलाक थी जो पुट जमाल मरी वियो। हाशिम मरी वियो, पल्ले में मरी वियो। सब मरी विया। सरदार साहिब मरी, सरदार मरी वियो। मरी वियो सरदार। जमाल कोट थी वियो, हुनजी शादी थी वई, लेकिन महंगी लगी। मोड़ गई कफन पाए, कमर में कमर में मुझे घोट दियो, जमाल घोट दियो। दिलावर वारो कॾहिं खुदा बख्श खे छा थियो आहे वञी पियो वारो कर। हज़ूर सरदार साईं। गुलाबी कर खबर माई बसरा त कोन आई हुई। साहु सद को कहीं रेस एक ॿ दफ़ा आई हुई, पर तू घर में हुए ही कोन गुलाबी जोड़े में। अड़े को माफ़िल आहे त कोन वियोसि न, फोन करे मूंखे घुराए वठी आ। अई अल्लाह, असांजा अहिड़ा भाग किथे। धूड़ पई थई बूथ में। अड़े तुंहिंजे वरी भाग खे छा थियो आहे? रेस जेकॾहिं मूं वटि फोन हुजे हा त मां तोखे न कयां हा गुलाबी जोड़े में। चङो चङो, हाणे मूंखे यादि ॾियारजांइ। बहादुर ख़ान जॾहिं शहर वञे न त चवंदोमांसि त तुंहिंजे लाइ हिकिड़ी सुठी फोन वठी हुजे। साहु सद को कहीं रेस हिकिड़ी ॻाल्हि पुछे, सची सची ॿुधाईंदे गुलाबी जोड़े में? हा हा पुछ पुछ, छा थो पुछणु चाहीं? रेस चवंदा आहिनि त लॻे खे लानत आ। मूंखे त लॻे थो त हिते तुंहिंजो कांटो मासी बसरा सां फिट त कोन थो थिए गुलाबी जोड़े में। गुलाबी गुलाबी तूं दरिया खान खे चङी तरह नथो सुञाणी। दरिया खान माण्हुनि जो धनार थई। या जेका माई बसरा आहे न, या वॾी कम जी शइ थई। तूं ॾिसजांइ त या माई बसरा मूंखे घोट बनाईंदी, घोट। यो मरहो बि खोट थियण जा ख़्वाब थो ॾिसे। रेस हाणे तूं कबर सां लाऊं लहंदे कबर सां गुलाबी जोड़े में। इहो चपन में छा थो फुड़की? न ला मारो हिकिड़ो। रेस मां बि चवां त मुंहिंजो रेस घोट थींदो त मां सेरा ॻाईंदसि। ऐं लौंग पोटा थालीअ में आऊं खयो पई अचां, लौंग पोटा थालीअ में आऊं खयो पई अचां, मुंहिंजो रेस अॻ में आऊं नचंदी। अड़े चङो चङो, हाणे हथ हला, घणी ॻाल्हियूं न कर, तोड़ ॾे। हाज़ुर रेस। अड़े छा थो करी? ख़बर न छा?
थियल आहे रेस पुराणो माण्हू खणी रखियो अथई बेड जे मथां हाणे मां छा कयां थोरो ज़ोर थी ॾियां त रड़ो निकिरी थी वञे गुलाबी जोड़े में आस्ते थी जमाल मरी हो तस्वीर मरी जमाल मरी हो तस्वीर मरी हुई तस्वीर भाई मारी दो भाई जमाल के मारे मुख्य मारी दो बंदूक भाई मारी दो जमाल के मारो मुख्य मारी दो वॾा ॻाल्हि ॾाढी ख़राब थी वई आहे मूं त कॾहिं इहो सोचियो बि न हो त ईअं थींदो चाचा मूं त बाबा खे चयो हो जमाल जहिड़ो बि आहे जीअं बि आहे मुंहिंजो नसीब आहे मां तलाक कोन वठंदसि पर अलाए छो मथे में बाबा खे भावाटी पइजी वई त जमाल ससीअ खे तलाक ॾे हिकु ॻोठ वारनि जूं टोकूं मलामतूं ॿियो वरी सरदार साईं जा धड़का इन्हनि धड़कनि जमाल खे मारियो आहे तव्हां सभु कातिल आहियो जमाल जा ससी जीअ जॾहिं साओ वण सुकी वेंदो आहे न त पखी बि हुनखे छॾे वञी ॿिए वण वाहिरा विझंदा आहिनि बाबा जमाल को सुकल सड़ियल वण न हुयो जीअं जागंदो इंसान हुयो हुनजे सीने में भी दिल हुई एहसास हुया अरमान हुया जमाल जाए जम खाइणो कोन हुयो उनखे त मुंहिंजे नसीबनि जी गिरण खाई वई बाबा जमाल त वयो मरी चाचे खुदा बख्श जी गण कयो वो त जान पुट जे मौत में ॼण जीअरे कबर में आ पंहिंजा होश हवास विञाए वेठो आहे बाबा अदा वॾा बहादुर ऐं दरिया खान ते असांजो कर्ज़ वञे थो चढ़ंदो ही हुननि असांजो पंजो खून कयो आहे पंजो ऐं अॼु ताईं असां हुननि जो वार बि विंगो नाहे कयो अॼु हाशिम शहीद थींदो या गाज़ी अॼु बहादुर ऐं दरिया खान खां सब हिसाब किताब बराबर कंदुसि हाशिमा होश कर ही वक्त में जो ना है होश कर हाशिमा होश कर मूं त अॻे ई चयो हुयो ही ममड़ी ज़रूर झेड़ा मचाईंदी हाशिम मुंहिंजी झोली अथई पहिरीं थी पवाए मुड़ी लंघ ॾिसी थो न त झेड़नि असांजे घर जी तबाही करे छॾी आहे हाणे त ॿ वेला खाइण लाइ बि परेशान आहियूं चुप कर छॾियो मूंखे हाशिम असां बहादुर के खिलाफ पुलिस में दान ॾिनी हाणे सूबेदार जाने त बहादुर न था वॾा न मूंखे न रोकियो अॼु बहादुर ऐं दरिया खान जो योमे हिसाब पंहिंजे इंतकाम जी बाहि खे दरिया खान ऐं बहादुर जे रक्त सां विसाईंदुसि
न चाचा बाहू थी बधाए जेको मुड़ियो तो जुड़ियो इस बाबो भी अच्छी डाड़ी सा तो के मिनतू तो करे हाशिम मुंहिंजी हयाती अलाए केतिरी तूं बहादुर खे मारे जेल हलियो वञी पोइ पुठियां घर जो छा थींदो हिन न्याणियुनि जो छा थींदो मूं वॾे भाउ खे ऐं हिन न्याणियुनि खे पुटु न ॾे ठीक आहे ता वॾा अॼु त मां ज़हर जो हिकु पी सब्र करे थो वञा पर हाणे सभिनी खे हिकु फ़ैसिलो करणो पवंदो जेकॾहिं असां इज़त सां जी न सघियासीं त पोइ असां सभिनी खे इज़त सां मरणो पवंदो इज़त सां मरणो पवंदो या अल्लाह ही असांखे कहिड़े इम्तिहान में विझी छॾियो अथई कहिड़े इम्तिहान में बसरा कचे हुजे जा पकी मुंहिंजा फ़कीर बि फिरंदा था वतन ते बसरा हिकिड़ो फ़कीर हिते बि वेठो अथई जंहिं ते तुंहिंजे इंतज़ारीअ जा ड्रब ॼमी विया आहिनि रईस इन्हे खे चइबो अथई इश्क चइबो था हाणे मूंसां तव्हांजो इश्क थींदो थो वञे भाई बसरा सियाणनि वाकई सच चयो आहे त किस्मत फिटे त पुठ चढ़े विछूं पाए रईस हाणे इश्क में घारी त न विझ न ॼण मां विछूं आहियां त तव्हांखे उठ चढ़ियल खे थी पई ॾंगियां पोइ चरिया मां त तुंहिंजे लाइ ॾींहं राति पई थी सोचां भाई बसरा कम बि करी थी या रुगो सोची थी वेठी रईस तुंहिंजो कमु थींदो पर भई कुझु ॾींहं देरि थी वई वरी छा थियो आहे ऐं विच में का टंगड़ आई आहे छा या सलाम वारो हिकिड़ो खतम रईस हूअं त विच वारा घणा ई आहिनि पर दिलि चाहे करे बसरा वेठी आहे न इहा मूं मल तूं ई माणींदे पर रईस हिकिड़ो वाइदो करणो पवंदई त पोइ मूंसां बि नीहो निभाइणो अथई शादी कंदे मूंसां हा मां बसरा तो सां मुंहिंजी ॿोली थियल आहे मूंखे रुगो इहो ॿुधाए त आख़िरी हिन कम में लेट छो थी हा रईस वारी कुंवारी मीरा उन जे नंढीअ भेण ससु ही उन वारो इहो जेको मुड़सो जमाल कल्ह ख़ुदकशी करे छॾी हाणे ससु ही वेठी आहे इज़त में मीरा आहे हुनजी भेण भेण जे इज़त ताईं त हूअ तोसां शादी कोन करे सघंदी न पाण सोच ओए ते रखी या दीवार भी रही हाणे ससु ई सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे असांजे विच में त दीवार अची वई न भाउ साईं मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी छा तव्हां बि ससु जी ख़्वाहिशमंद आहियो ऐसा नंढा तूं फिक्र ई न करे रईस वॾो ससुईअ जे वॾीअ भेण मीरा सां तो शादी करे भाई बसरा वरी कहिड़ो बाबा साईं खे लामारो ॾिनो रईस मां तव्हां सां चङाई थी कयां न मंदाई कोन थी कयां तुंहिंजी बि त छोरीअ ससुईअ सां खेट थियल आहे न अॻे पोइ तूं ई हा माणींदे ॿियो त कोई कोन माणींदो वॾो रईस बीठो खिवणियुनि ते मालक आहे मां त चाहियां थी पई नी जो भलो थिए वॾी छोकिरीअ सां जो शादी कंदो वॾो रईस त नंढी काॾे वेंदी भेण सां त अॻे पोइ मिलण ईंदी वेंदी न अची वेंदी लामारे में पोइ त ॿिन्ही धुरनि जो फ़ाइदो आहे असां कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर त हूअं बि फिरंदा था वतन पिया के वॾे रईस गण कई
त पोइ मां भी अचे हिते मथे शाम कंदसि जेको नसीब बसरा जो। माई बसरान ॾिस न जेकॾहिं तूं असां सां चङाई थी करे त भला असीं तोसां मदाई छो कंदासीं। हीअ हवेली तुंहिंजी आहे त असीं चङो थियो जो मां अॻे ई मरी वई। हिन माई बसरा हाणे त बहादुर ख़ान बि मोकल ॾेई छॾी। अरे सन्ना मां भी सॼी उमिरि माण्हू चारिया आहिनि सभु कुझु थी सम्झां पई। नंढो रहियसि मुंहिंजे शादीअ में त राज़ी आहे पर तोसां मीरा वारे परणे ते राज़ी कोन्हे। जेकॾहिं बहादुर ख़ान मीरा सां मुंहिंजी शादीअ ते राज़ी न थियो पोइ ॾींदोसांस लामारो ई हिकिड़ो ख़तम। हाशिम भा चवी तू भी सच थो। हकीकत यह है जंहिंजो शायद मां भी सामनो नथे करे सकियस त मां मीरा सां मोहब्बत करण लगो आहियां ऐं मीरा भी मूंसां मोहब्बत करे थी। इहो कीअं थियो कॾहिं थियो इन जी त मूंखे भी का कल न पइजी सकी त मीरा जी मोहब्बत कीअं खाट हणी मुंहिंजी दिल में अची वेठी आहे। हाशिम भा मां तुंहिंजो ॾोहारी आहियां। हा मां तुंहिंजो ॾोहारी आहियां। जेल मुल्क जा मर्क हूंदा हिते हूंदे त हिफ़ाज़त में हूंदे ॿाहिरि हूंदे हारजी हूंदी। मामा साईं इहा ई ॻाल्हि त सोचे मां पुलिस खे हथ ॾिनमि। इहो ई डपु हुयो त किथे शाह ज़मान मुखबर मोकिले मूंखे माराए न छॾे। बिल्कुलु सही थो चई भाणज पर माण्हू वक़्त सां हले हेॾां वाह लॻे माण्हू ओॾां रुख करे मुखालफ़त सां रहंदो सिद्ध वठी वञे। हा हाणे शाह ज़मान खे इहा पक्का शहमीर पुलिस वटि आहे। हाणे हू तोखे हथ बि नथो लाहे सघे। मामा साईं हिन मसइले मां सिर्फ़ मुंहिंजी हिकु दफ़ो जान छॾाए सिर्फ़ हिकु पासे थियां पोइ ॾिसजांइ त हिन शाह ज़मान जो कीअं थो सिर खणा। हाणे तूं शाह ज़मान खे कुझु नथो करे सघे। मां तोखे चवंदो आहियां तूं अकेलो आहीं ऐं शाह ज़मान सां सॼो राज आहे ऐं तूं अकेलो बाबान जो तूं कुझु नथो करे सघे। हा मामा तो बि तुंहिंजे करे न न ईअं कॾहिं बि न थी। मामा साईं तव्हां त मूंखे मायूस था कयो। मां त पलान जे लाइ इलाही कहिड़ा प्लान थो ठाहियां। हली प्लान ठाह फिलहाल तूं शाह ज़मान सां नथो विड़ी सघे। ठीकु आहे मां हलां थो। ठीकु आहे मामा साईं अलाह खे वरी गॾु।